अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में आवा है इशा अयूब। सब खबरें शामिल करना से है नवक्चू हेडलाइंस। नवाज़ लीग अहमद चीमा ऐं मोहसिन रज़ा नक़वीअ खे पंजाब जो निगरान वॾो वज़ीर बणाइण जी तजवीज़ ॾेई छॾी। ऑपोज़िशन लीडर हमज़ा शहबाज़ ॿिन्ही जा नाला गवर्नर खे उमाणे छॾिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान, काफ लीग सदर चौधरी शुजात सां फ़ोन ते राब्तो। पंजाब जे निगरान हुकूमत जे हवाले सां सलाह मशवरा। राब्तनि दौरान मुल्क जी सियासी सूरत हाल जे हवाले सां बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर लाइ आयल नवाज़ लीग जा नाला संजीदा न आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली टोड़ण लाइ समरी कुझु देर खां पोइ गवर्नर खे उमाणी वेंदी। सिंध जे मकानी चूंडुनि जे नतीजनि खे रद्द करियूं था। PTI अॻवान फवाद चौधरी जे लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। कराची ऐं हैदराबाद जी अवाम नफ़रत जी सियासत खे रद्द करे छॾियो आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PP हिकु भेरो ॿीहर अवामी मक़बूलियत साबित कई आहे। कराची ऐं हैदराबाद जे शहरुनि कारकर्दगी खे वोट ॾिनो। भरपूर एतमाद करण ते हू अवाम जो थोराइतो आहे। पीपुल्स पार्टी सभ खां वधीक सीटूं खटे साम्हूं आई आहे। असां जमायत इस्लामी सां गॾिजी कम करण लाइ तयार आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो जामशोरे में तकरीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त मकानी चूंडुनि में सिंध जी आवाम असां ते एतमाद करे वोट ॾिनो। ख़तरनि बावजूदि इलेक्शन पुरअमन तरीक़े सां थी वई। पुरअमन तरीक़े सां चूंडूं थियण ते पुलिस ऐं सिक्योरिटी इदारा जस लहनि। इमरान खान क़ौमी असेंबली में वापसि अचे थो त सुठी ॻाल्हि आहे। कराची में मेयर पीपुल्स पार्टी जो हक़ आहे। अवाम मकानी चूंडुनि में PTI खे रद्द कयो। कराची जे मेयर लाइ पीपुल्स पार्टी ऐं जमायत इस्लामी गॾिजी मसइलो हल कंदियूं। PTI सां ॻाल्हियूं न थींदियूं। जमायत इस्लामी खे अवाम मैंडेट ॾिनो, उनखे असां तस्लीम कयूं था। जीअं असां ॿियनि जमायतुनि जो एतिराम कयो आहे, ॿियूं जमायतूं बि एतिराम कनि। सिंध सरकार ते मकानी चूंडुनि जा नतीजा तब्दील करण जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। नतीजा तब्दील कराइण सवलो कमु हुजे हा त सभ खां पहिरीं मां पंहिंजे भाउ खे कामयाबु करायां हा। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस।